जंग में हिकिड़ो शींहुं सुतो पियो हुयो। हिकिड़ो कूओ जो आयो, उहो शींहं जे मथां चढ़ी ऐं शींहं सां रांदि खेॾणु लॻो। कुझु ई टाइम में शींहं खे जाग थी वई ऐं शींहं वठी कूए खे सोघो कयो। बसि हिनखे मारण वारो हुयो, कूए जो साहु कढण वारो हुयो त कूए खणी इलाज मिनत कयसि त शींहं बादशाह, तूं झंग जो बादशाह आहीं, मूं कूए जी काई बि हैसियत न आहे, तूं मूंखे मारे छा कंदे? मां त ख़ैरु मरी वेंदुसि, पर तूं पंहिंजी औकात ऐं स्टेटस खे ॾिस, मूंखे मार न। शींहं खे रहम अची वियो ऐं कूए खे आज़ादु करे छॾियईं, चयईंसि वञी झंग में इंजॉय कर। कूए चयसि शींहं बादशाह, कॾहिं बि अगरि मूं में कमु पवई त तूं हुकुम कजां, मां जान बि हाज़िर कंदुसि। शींहं खिली पियो ऐं कूए खे चयईं त मां झंग जो बादशाह आहियां, तोखे मुंहिंजी ताक़त ऐं औकात जो शायदि अंदाज़ो न आहे, मुंहिंजो भला तो कूए में कहिड़ो कमु पवंदो। ख़ैरु कूओ वीचारो हलियो वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़े शिकारीअ ॼार ॾियो जंहिंमें शींहं फासी पियो। शींहं जीअं जीअं कोशिशि कई ॼार मां पंहिंजे पाण खे आज़ादु करण जी, तीअं तीअं वञे पियो अञा वधीक फासंदो। आख़िरकार शींहं अंदरि ॼार में फासी अची गजगोड़ कयो ऐं वॾा वॾा आवाज़ कया। कूए जे कननि ताईं जॾहिं उहे आवाज़ पहुता त कूओ बि ॿिर मां निकितो। ॿाहिरि निकिरी छा ॾिसे त शींहं फाथो पियो आहे। कूओ शींहं वटि आयो ऐं शींहं खे चयईं त शींहं बादशाह, फ़िकिर न कर, बसि कुझु ई लम्हनि में मां ॼार खे कतरे टुके वढे तोखे आज़ादु थो कयां। शींहं कूए पंहिंजो कमु स्टार्ट कयो ऐं कुझु ई वक़्त में शींहं खे आज़ादु करे छॾियईं। शींहं ॾाढो ख़ुशि थियो ऐं कूए खे खणी भाकुर पातईं ऐं कूए खे चवणु लॻो त तूं सचो हैं, औकात खे हमेशह नाहे ॾिठो वेंदो, ताक़त खे हमेशह नाहे ॾिठो वेंदो, हुनर, अकुलमंदी ऐं फितरत इहे शयूं बि हैसियत रखंदियूं आहिनि। सो दोस्तो, उन ॾींहं खां वठी शींहं ऐं कूए जी पाण में गहरी दोस्ती थी वई।